अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रिथ शाहनवाज़ सोडल खे चवंदो त मां हाणे फ़ैसिले में गेल करण न पियो चाहियां, तव्हां ॻाल्हियूं कयो त फ़ैसिले खे हल कयूं। ऐं ॿिए पासे रेज़न सोडल खे चवंदो त तूं मुंहिंजे मथां हर भरू खून जो इल्ज़ाम लॻायो, मां इन खून में शामिल न आहियां। ऐं दोस्तों फ़ैसिले में तव्हां ॾिसंदो त जुमो जेको आहे क़ुर खणी वेंदो, यानी भलो साईं ते हथ रखी वेंदो त इहो खून मूं कयो आहे। ईअं करण सां सोडल वारा फ़ैसिले खे मञींदा त ठीकु आहे, असां फ़ैसिलो मञूं था। ऐं इन खां पोइ रेज़न वारनि खे संग चटी ॾिनो वेंदो, यानी सोडल जी जेका सोट आहे गुलपरी, उहो संग चटी में ॾिनो वेंदो ककर खे। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल परेशान हूंदो, पंहिंजे चाचा साईं खां पुछंदो त जुमो असांजी खून कीअं थो करे सघे। जुमे में एतिरी हिमत न आहे जो असांजे घोट जी खून करे। मूंखे पूरी पकात रेज़न वारनि हुन जे सीने ते बंदूक रखी ऐं उन्हनि खे भलो साईं ते हथ रखारायो, उनखे मारण जी उन्हनि धमकी ॾिनी। उनजे करे जुमो भले साईं ते हथ रखी वियो, न त जुमे में एतिरी हिमत न आहे जो खून करे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर कूंज खे चवंदो त अगरि तुंहिंजो रिश्तो मूंखे न मिलियो त पोइ असांजो मिलण बि महाल थी वेंदो। कूंज चवंदो त अगरि मुंहिंजो रिश्तो तोखे न मिलियो त पोइ असांजो रिश्तो छो महाल थींदो, यानी रिश्तो न मिलियो त छा थी पियो, पाण त मिलंदा रहंदासीं। रेस मंसूर चवंदो त ईअं कॾहिं बि थी नथो सघे, अगरि तूं नथो मिली मूंसां त यानी तुंहिंजो संग मूंखे नथो मिले त पोइ मां तोसां मिली नथो सघां। जो अगरि तोखे कोई ॾिसी वठंदो तोखे मारण में देरि न कंदा। उनजे करे दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।